हाणे सवाल इहो आहे त अल्लाह खे ईज़ाइण छा आहे, अल्लाह जे रसूल जो ईज़ाइण छा आहे। पुट अल्लाह जे हुक्मनि जी भञकड़ी करण इहो अल्लाह खे ईज़ाइण आहे। अल्लाह जे नबियन जे शान के घटाइण इहो अल्लाह के ईज़ाइण आहे। अल्लाह जे वलियन, अल्लाह जे दोस्तन, अल्लाह जे नवाज़ियल बानन के सदमो पहुचाइण इहो अल्लाह के ईज़ाइण आहे। अल्लाह जे घरन मां के घर मस्जिद जी बेअदबी करण, बेएतरामी करण इहो अल्लाह के ईज़ाइण आहे। अल्लाह जे किताबन आसमानी नाजुल कयल किताबन तौरात, ज़बूर, इंजील, कुरान, इन्हन किताबन मां कंहिं भी किताब जी बेअदबी करण, किताब जी बेफरमानी करण इहो अल्लाह के ईज़ाइण आहे। अल्लाह जे दोस्तन, अल्लाह जे वलियन, अल्लाह जे नवाज़ियल बानन के दुखाइण, रंजाइण, तकलीफ पहुचाइण, उन्हनि जी हक़ तलफ़ी करण इहो अल्लाह के ईज़ाइण आहे। ऐं रसूल जो ईज़ाइण छा आहे, मदीने वारे साईं जो ईज़ाइण छा आहे। मदीने वारे साईं जे इज्जत, अज़मत, शान, रिफ़त, बुलंदी ऐं महबूब जे सिफ़ात मां के सिफ़त जो इनकार करण, हुजूर जे शानन मां के शान जो इनकार करण, हुजूर जे अज़मतुन मां के अज़मत के न मञण इहो रसूल के ईज़ाइण। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैतन मां, घर वारन मां, हुजूर जे घराणे मां कंहिंखे ईज़ाइण, कंहिंजे शान जी तनकीस करण, कंहिंजे अज़मत के घटाइण इहो रसूल के ईज़ाइण आहे। नबी जूं घर वारियूं, नबी जूं कुआरियूं, पाक पैगंबर जूं लॼूं, उन्हनि मां कंहिं बि घर वारी जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाइण, कंहिं बि नबी जी घर वारी खे घटिया लफ़्ज़नि सां यादि करण इहो नबी खे ईज़ाइण आहे। नबी सोने जे बचन मां, नबी जे पाक घराणे मंझां कंहिंखे दुख पहुचाइण, ईज़ा पहुचाइण, कंहिंजे शान के घटाइण इहो सोने नबी खे ईज़ाइण आहे। नबी जे असहाबन मंझां, नबी जे यारन मंझां कंहिं असहाबी जे शान के घटाइण, कंहिंजी इज्जत ऐं अज़मत के घटाइण, उनखे गार ॾियण, घटि वधि ॻाल्हाइण इहो नबी खे ईज़ाइण आहे। जन सां नबी सोहणे रिश्ता कया, जन के पाक पैगंबर पंहिंजूं न्याणियूं निकाह में ॾिनियूं, या जन जूं न्याणियूं नबी सोहणे पंहिंजे निकाह में आंदियूं, उहे मुस्तफ़ा जा न्याणा आहिनि या हुजूर जा सोहरा आहिनि, उन्हनि मंझां कंहिं बि हिक खे घटि वधि चवण, उन जे शान खे घटाइण, उन जी इज़त ऐं अज़मत जे ख़िलाफ़ बकवास करण इहो मदीने वारे साईं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइण। जन रिश्तन के रब चूंडियो ऐं उन्हनि महबूब जे रिश्तन ते जेको आंगुर खणे इहो रसूल खे तो ईज़ाए। पुट नाज़ुक मसलो आहे, ॾाढो नाज़ुक मसलो आहे, गैरत जो मसलो आहे, इज्जत जो मसलो आहे, ऐं नबी जे नामूस जो मसलो आहे, पाक पैगंबर जे घराणे जो मामलो आहे। तो मवाली के कहिड़ो हक़ आहे हिते ॻाल्हाइण जो, तो ज़ाकिर के कहिड़ो हक़ आहे हिते ॻाल्हाइण जो, तो इन किताबड़ा पढ़ी ऐं तोखे कहिड़ो हक़ आहे उन ते आंगुर खणण जो, एतराज़ करण जो। संभाले ज़बान हलाए जाए, संभाले कलाम कजाए, मुस्तफ़ा जे नामूस जो मसलो आहे, मता मुस्तफ़ा के ईज़ाए वेही, मता रब के रंजाए वेही, कुरान जी तलवार लड़की बीठी आहे।
कुरान जी तलवार लड़की बीठी आ, इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू, जेके अल्लाह के ईज़ाइन था, अल्लाह के रसूल के ईज़ाइन था, लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह, दुनिया में बिनते अल्लाह जी लानत, आखिरत में बिनते अल्लाह जी। रब तो फरमाए तो लिक छप में अजाब न दींदो सान, हे मुझे नबी के ईज़ा ईंदो हो, मैदानन में भी, मिंबरन ते भी, गलियन में भी घटवत ॻाल्हाईंदो हो, मुझे नबी जे यार अबू बकर के घटवत ॻाल्हाईंदो हो, उमर के घटवत ॻाल्हाईंदो हो, उस्मान के बाज़ारुन में भी घटवत ॻाल्हाईंदो हो। हाणे ज़िल्लत वारो अजाब ॾींदो सांस, भली सॼो दादू ॾिसे, सिंध ॾिसे, हिंद ॾिसे, अरब ॾिसे, अजम ॾिसे, पूरी इंसान ज़ात ॾिसे तो मुस्तफा के ईज़ाइन वारन जो अज़ाब चाहे।